जो शुक्रगुजार आहियां त अल्लाह पाक मूंखे हिन मक़ाम ते पुॼाए मूंखे परफॉर्म करायो आहे। बिल्कुलु इन जे पोयां मुंहिंजे वालिदैन जा दुआऊं आहिनि ऐं पूरे सिंध वासियुनि जा दुआऊं आहिनि। ऐं उन खां पोइ मां जॾहिं बेस्ट बॉलर थी पंहिंजे वतन वापसि वरियो आहियां ऐं उन में जहिड़े तरीक़े सां मुंहिंजो वेलकम थी रहियो आहे मां इलाही इंतहा बेहद ख़ुशि आहियां ऐं उन्हनि खे मां सलाम पेश कयां थो जेके हिन राति में इंतज़ारु करे सॼो ॾींहुं पंहिंजे हीरो खे ॾिसण जे लाइ मां इंतहा उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां सभई सिंध वासियुनि जी जी बिल्कुलु सभिनि जूं उमेदूं आहिनि शाहनवाज़ ॾाणी जे वापसि आहिनि इंशाल्लाह इन जी उमेदुनि खे पूरो लहंदुमि इंशाल्लाह सिंधियुनि वासियुनि जो जेको बि मक़सदु आहे जेको बि उनखे पंहिंजे रांदीगर जे मथे लेवल ते ॾिसणु चाहींदा आहिनि इंशाल्लाह उहो ज़रूरु उहो पूरो कंदो। जी बिल्कुलु सिंधी वासियुनि जे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म अची वियो आहे PSL ऐं बिल्कुलु मुंहिंजो उन्हनि नौजवाननि लाइ इहो ई मैसेज आहे त पंहिंजे वालिदैन जो एतिराम कनि ऐं पंहिंजे उस्तादनि जो एतिराम कनि ऐं दिलो जान सां महिनत कनि इंशाल्लाह उन्हनि खे बि हिकु ॾींहुं ज़रूरु मौक़ो मिलंदो। जी 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 बिल्कुलु जी बिल्कुलु हाणे मुंहिंजो अलहमदुलिल्लाह पाकिस्तान टीम में बि नालो आहे टेस्ट स्क्वाड में बिल्कुलु पुरजोश आहियां ऐं उमेदूं आहिनि काफ़ी ऐं पूरी सिंध जूं उमेदूं आहिनि मूं मथां इंशाल्लाह ऐं उन्हनि खे पूरो कंदुमि इंशाल्लाह परफॉर्म करे पाकिस्तान जो नालो ज़रूरु रोशन कंदुमि। जी बिल्कुल सभी प्लेयर का एक ख्वाब होता है कि वो अपने कंट्री के लिए प्रेजेंट करे। बिल्कुल मेरे लिए भी वही ख्वाब मेरा पूरा हुआ है और इंशाल्लाह मैं जब डेब्यू करूंगा तो वो मेरा ड्रीम पूरा होगा और अपने पाकिस्तान के लिए और ज़्यादा भी खेलूंगा। नौजवान जो ये मैसेज आता है वो मेहनत करें दिलो जान सां ऐं वो भी शाहनवाज़ ॾाणी वांगुरु परफॉर्म करे पंहिंजे सिंध जो नालो रोशन कनि। बिल्कुलु अॼु बेइंतहाई मुंहिंजो जहिड़े तरीक़े सां पूरे सिंध में जिते शाहनवाज़ ॾाणी कराची खां वठी पंहिंजे अबाणे शहर लाड़काणे ते पहुतो आहे सभिनी माण्हुनि उन्हनि खे मतिलबु उहो सिक भरियो कुर्ब ॾिनो आहे ऐं स्पेशली जॾहिं मां लाड़काणे पहुतो आहियां स्पेशली मुंहिंजो लाड़काणा शहरी इतिहाद जे तरफ़ां मोहतरम नियाज़ हुसैन अबड़ो साहब उन्हनि जेको मुंहिंजे लाइ सॼो मीडिया जो अरेंजमेंट कराई आहे ऐं मां उन्हनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां।